दिल इंटरप्राइजेस। नथो जो भाए मुखे केड़ो पेरे पवासे बाहू छाले बदासे अली रजा बड़ो चए अचे त बिस्मिल्लाह वञे त माशाअल्लाह को ज़ोर नाहे मुंहिंजो लागर इंसान ते मर्ज़ी जो मालिक साईं छा पर चाहींदो रहंदुसि सदाईं। अचे त बिस्मिल्लाह वञे त माशाअल्लाह को ज़ोर नाहे मुंहिंजो लागर इंसान ते मोहब्बत ॾींदो मोहब्बत वठंदो मोहब्बती माण्हू आहियूं। सुहिणो हूंदो पंहिंजे लाइ असां बि घटि त न आहियूं। मोहब्बत ॾींदो मोहब्बत वठंदो मोहब्बती माण्हू आहियूं। अचे त बिस्मिल्लाह वञे त माशाअल्लाह को ज़ोर नाहे मुंहिंजो लागर इंसान ते मर्ज़ी जो मालिक साईं छा पर चाहींदो रहंदुसि सदाईं। अचे त बिस्मिल्लाह वञे त माशाअल्लाह को ज़ोर नाहे मुंहिंजो लागर इंसान ते भले जा भाए न भाए मूंखे प्यारो आहे। छो त एॾा इलाज कयोसि मर्ज़ी वारो आहे। मूंखे भले जा भाए न भाए मूंखे प्यारो आहे। अचे त बिस्मिल्लाह वञे त माशाअल्लाह को ज़ोर नाहे मुंहिंजो लागर इंसान ते मर्ज़ी जो मालिक साईं छा पर चाहींदो रहंदुसि सदाईं। अचे त बिस्मिल्लाह वञे त माशाअल्लाह को ज़ोर नाहे मुंहिंजो लागर इंसान ते असगर मुगेरी वेठो आहे राह में नेण विछायूं। अचे जो मुंहिंजी बाडह में मां जीअ
जायूं। असगर मुगेरी वेठो आहे राह में नेण विछायूं। अचे जो मुंहिंजी बाटह में माझीअ में जासे जायूं। अचे त बिस्मिल्लाह वञे त माशाअल्लाह। को ज़ोर नाहे मुंहिंजो लॻल इंसान ते। मर्ज़ी जो मालिक साईं छा पर चाहींदो रहंदुसि सदाईं। अचे त बिस्मिल्लाह वञे त माशाअल्लाह। को ज़ोर नाहे मुंहिंजो लॻल इंसान ते।